ज़ारा खे साइंस ॾाढी पसंदि आहे। उहा साइंस पंहिंजे आसे पासे जी शयुनि खां सिखंदी आहे। ही आहे ज़ारा जो कमरो। हिन कमरे में मौजूद हर शइ में साइंस आहे। हिते मौजूद हर शइ मादे जी हालत में आहे, यानी हर शइ नंढड़नि मॉलिक्यूल सां मिली करे ठही आहे। मादे जूं 3 हालतूं हूंदियूं आहिनि। नंबर 1 सॉलिड्स, नंबर 2 पाणियत ऐं नंबर 3 गैस। ॾिसो हिन मेज़ खे ही हिकु सॉलिड आहे। सॉलिड्स जी मॉलिक्यूल्स जी तरतीब या अरेंजमेंट हिन तरह थींदी आहे। सॉलिड्स जा मॉलिक्यूल हिकु ख़ासि तरतीब में रहंदा आहिनि, हिक ॿिए सां तमामु वेझो हूंदा आहिनि। इन लाइ ही पंहिंजी जॻह ते ई रही करे वाइब्रेट यानी थोड़ो चुरी सघंदा आहिनि। The molecules of solids are tightly packed in a regular pattern. Do not move but vibrate in their place. इन जे करे ई सॉलिड्स जी मख़सूस शक्ल यानी डेफिनेट शेप हूंदी आहे ऐं इन्हनि जो वॉल्यूम बि मख़सूस यानी डेफिनेट हूंदो आहे। जेकॾहिं हिन मेज़ खे खणी वापसि इन्ही जॻह ते रखिजे त ही एतिरी ई जॻह विलारींदी जेतिरी पहिरियां विलारे पई। यानी solids have definite shape and definite volume. ज़ारा जे कमरे जो जाइज़ो वठो ऐं ॿुधायो हिते कहिड़ियूं शयूं सॉलिड्स आहिनि। गौर सां ॾिसो, हिते केतिरियूं ई शयूं सॉलिड्स आहिनि। जी हा, हिन कमरे में मौजूद कुर्सियूं, टेबल, बुक शेल्फ, बेड, पासे वारियूं टेबलूं, प्लेटूं, फ्रूट्स ऐं ग्लास सभई शयूं सॉलिड्स आहिनि। ज़बरदस्त। हाणे ॾिसो, हिन जग में मौजूद पाणी लिक्विड आहे। ही आहे लिक्विड जे मॉलिक्यूल्स जी तरतीब। लिक्विड जा मॉलिक्यूल्स हिक ॿिए जे वेझो हूंदा आहिनि, पर इन्हनि जी मख़सूस तरतीब नाहे हूंदी। इन्हे करे ही सॉलिड्स जे मॉलिक्यूल्स खां थोड़ी ज़्यादा हरकत करे सघंदा आहिनि ऐं हिक ॿिए जे इर्द गिर्द स्लाइड बि करे सघंदा आहिनि। Molecules of liquids are close together with no regular arrangement. They vibrate, move about and slide past each other. हिन जग में मौजूद पाणी जेको लिक्विड आहे, इन जी पंहिंजी का बि मख़सूस शक्ल यानी डेफिनेट शेप नाहे हूंदी। गौर कयो त ही जंहिं थांव में विधो वेंदो इन जी शक्ल इख्तियार कंदो, जीअं त हिन पाणी जी शक्ल बिल्कुल जग जहिड़ी आहे। पर जेकॾहिं प्लेट में विझंदासीं त प्लेट जी शक्ल में अची वेंदो ऐं ग्लास में विझंदासीं त ग्लास जी शक्ल जहिड़ो थी वेंदो। लिक्विड हैव नो डेफिनेट शेप। हाणे असां नंढड़ी पर मज़ेदार सरगर्मी कंदासीं। नंढड़ी सरगर्मी। हिन सरगर्मी लाइ तव्हांखे हिकु ख़ाली ग्लास घुर्जे ऐं पाणी जो अधु भरियल जग। हाणे पाणी सां भरियल गिलास में पाणी जी सतह यानी लेवल ते मार्कर सां हिकु निशान लॻायो। हाणे इन मां थोड़ो पाणी ॿिए ख़ाली गिलास में विझो। वीडियो पॉज कयो ऐं ही सरगर्मी कयो। हाणे पाणी खे वापसि पहिरिएं वारी गिलास में विझो ऐं ॿुधायो तव्हां छा ॾिठो। जॾहिं तव्हां पाणी वापसि पहिरिएं गिलास में विझंदो त ही इन्ही सतह ते पहुचंदो जिते पहिरियां हो, यानी जिते तव्हां निशान लॻायो हो। हिन जो मतिलब लिक्विड्स जो वॉल्यूम डेफिनेट यानी मख़सूस हूंदो आहे। ज़ारा जे कमरे में मौजूद जग में पाणी ऐं ग्लास में जूस ॿई लिक्विड्स आहिनि। कमरे में मौजूद बलून्स भी ॾिसो। इन्हनि बलून्स में हवा भरियल आहे। हवा गैस हूंदी आहे जंहिंखे का मख़सूस शक्ल यानी डेफिनेट शेप नाहे हूंदी। हिते हवा बैलून्स जी शक्ल इख्तियार करे वरिती आहे ऐं
गैस जो वॉल्यूम मखसूस यानी डेफिनेट नाहे हूंदो। हिननि बैलून्स जी हवा जेकॾहिं नंढड़े कंटेनर्स में विझबी त इन में भरिजी वेंदी ऐं इन्हनि ई फूकड़नि जी हवा वॾनि कंटेनर्स में विझबी त तॾहिं बि भरिजी वेंदी, छो त गैस जा मॉलिक्यूल्स हिक ॿिए खां तमामु घणो परे हूंदा आहिनि ऐं तमामु तेज़ हरकत करे रहिया हूंदा आहिनि। जेकॾहिं इन्हनि खे थोरी बि जॻह मिलंदी त फरार थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे इन्हनि जे वॉल्यूम में तब्दीली थी वेंदी आहे। The molecules of gas are further apart from each other and they move freely. ये असां हिन कमरे जे ज़रिए मादे जी टिनिनि हालतुनि जे बारे में ॼाण हासिल करे वरिती आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजे आसे पासे बि सॉलिड्स, लिक्विड ऐं गैस जा केतिराई मिसाल मौजूदु आहिनि। पंहिंजे आसे पासे वारनि शयुनि जो गौर सां मुशाहिदो कयो ऐं पंहिंजे उस्ताद खे मादे जी टिनि हालतुनि जा मिसाल ॿुधायो। गुड लक।